हजरत अबू बकर सिद्दीक चवण लगो ऐ उमर तुंहिंजो इन में भला छा थींदो जो हुजूर जी उम्मत बगैर हिसाब किताब जन्नत हले। हजरत अमीर उमर मथो जवाब ॾिनो ऐ अबू बकर गाल ॿुध जे अल्लाह चाहे त हे बार बार 4 लखनि जी ॻाल्हि त थी पर हुजूर खां बार बार मुठियूं बुक भराईंदो। जे अल्लाह चाहे त हिक ई बुक में सभु उम्मत बग़ैर हिसाब जन्नत हली हलंदी। अल्लाह चाहे त पहिरें में ई सभु अंदर हूंदा, जॾहिं पहिरें ई बुक में सभु अंदर हूंदा त पोइ बार बार चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हुजूर फरमायो सदक उमर, उमर सच चयो जो उमर वाकई सही ॻाल्हि थो करे। अल्लाह चाहे त हिक ई बुक में सभु अंदर। इहो थी मुस्तफ़ा जो शान। तुंहिंजे शान मथा त्या कुर्बान नबी घुरिया बार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा। अबा जंहिंखे उम्मीद आहे उन जी शफ़ाअत थींदी दुनिया में भी आखिरत में भी। जंहिंखे नाहे इहो भली हुन पासे ॾे वञे अल्हम्दुलिल्लाह। असांखे रुगो उम्मीद न आहे, असांखे ज़रूरत आहे रसूलुल्लाह जी शफ़ाअत। वो जहन्नम में गया जो सुभान अल्लाह। वो जहन्नम में गिरा जो उनसे मुस्तग़नी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। हुज़ूर फरमाया मूंखे अल्लाह 3 दुआउनि जी इजाज़त ॾिनी। ॿियनि नबियनि खे बि हिकु हिकु दुआ जी इजाज़त हुई। हुज़ूर फरमाया मूंखे 3 जी अल्लाह इजाज़त ॾिनी। मगो जेका दुआ वणई सां घुर रद तो हुजूर जी का भी दुआ काने पर हे खास अल्लाह इनाम फरमायो वो 3 दुआऊं जेके बणाई घुर तजा। हुजूर फरमायो बदुआऊं घुरम 3 खे अखर तो सालिस मां 3 दुआ के मुअखर करे रखो उन ॾींहं जे लाइ पोते करे रखो जंहिं ॾींहुं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह बि मां मुहम्मद जे चेहरे ॾे ॾिसंदो मुझे तरफ रग़बत कंदो। हज़रत इब्राहिम खे बि मुंहिंजी हादत हूंदी। रुगो हज़रत इब्राहिम खे न हर नबीअ खे हाजत रसूलुल्लाह जी हूंदी। छो त आख़िरत जो मामलो अहिड़ो हूंदो हिसाब किताब शुरू कोन थींदो। 50,000 जो ॾिहाड़ो हूंदो। ख़ल्क़ पंहिंजे पगरनि में पई तरंदी। माण्हू खे कंहिंखे गोॾे ताईं, कंहिंखे चेल ताईं, कंहिंखे कननि ताईं, कंहिंजे मथे खां मथे पिया पघर हलंदा। पघरनि में माण्हू पिया ॿुधंदा। 50,000 साल जो ॾिहाड़ो ख़ल्क़ जे तंग थींदी। पाण में मशवरो कंदा छा कयूं काॾे हलो। चवंदा हलो त हज़रत आदम वटि था हलो छो त असां तव्हां सभिनी जो अबो उहो आहे। हज़रत आदम वटि ईंदा। हदीस पाक में अचे थो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे माण्हू अर्ज़ कंदा क़िबला तूं असांजो अबो बि आहीं। अल्लाह तोखे कुदरत जे हथ सां बि ठाहियो। अल्लाह तो आदम खे मलाइकनि खां सजदा भी कराया। अल्लाह ताला तोखे हर शइ जो इल्म अता फरमायो। व अल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा सभिनी शयुनि जा नाला उन्हनि जा फ़ाइदा सब अल्लाह तोखे इल्म अता फरमायो। ये सब शान अल्लाह तोखे ॾिना पंहिंजे कुदरत जे हथ सां भी पैदा फरमायो। तोखे इल्म भी सब अल्लाह ॾिनो। मलाइकनि खे तो आदम जे अॻियां अल्लाह झुकायो। अॼु ज़रूरत पेश थी आहे अल्लाह जे हुजूर में हलो दुआ घुरो त हिसाब किताब शुरू थिए। हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां। इज़हबू इला गैरी के
बे जी तरफ वञो हजरत नूह अलैहिस्सलाम वठींदा से खुदा तो जे मता वञो मेहरबानी फरमायो दुनिया दे तख्ते ते पहिरें नंबर ते रसूल थी करे तू आयो है असा तो दे दरबार में आया हो जरे मींह उठा उहे मानू बच्चा जेके तुझे बेड़े में सवार थिया कश्ती नूह में जेके चढ़िया उहे बच्चा किबला मेहरबानी कयो अल्लाह जे हुजूर में हलो हजरत नूह अलैहिस्सलाम बि जवाब ॾींदो त ॿिए पासे ॾे वञो मां पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां हजरत इब्राहिम खलीलुल्लाह वठींदा से खुदा ताला तुझे मथां वॾियूं महिरबानियूं फरमायो के तुझे खानदान में नबी आया हजरत इसहाक तुझो पुत्र अल्लाह जो नबी इस्माइल तुझो पुत्र अल्लाह जो नबी इसहाक अलैहिस्सलाम जे खानदान में बनी इस्राइल जा कई नबी आया नमरूद जरे बाहि बाराई तो के बाहि में उछल रहा हो अल्लाह उन बाहि के तुझे मथा बाग बनायो हो अज तकलीफ जे मामले में पतायो तकलीफ जो मामलो आ जान छुटे कान थी हिक जाए ते बीठायो हलो अल्लाह जे हुजूर में इब्राहिम खलीलुल्लाह जो फरमाइंदो बे पासे रे वञो हजरत मूसा कलीमुल्लाह वठींदा सही कोई तूर ते खुदा तो सा कलाम फरमाइंदो हो बराहे रास्त तू भला मेहरबानी फरमाए अमा हलो हजरत मूसा अलैहिस्सलाम में फरमाइंदो नफ्सी नफ्सी मां पंहिंजे मामले में मसरूफ आया इज़हबू इला गैरी के पासे रे वञो हजरत ईसा अलैहिस्सलाम वठींदा सही तोखे अल्लाह वॾा शान ॾिना तोखे तो खुदा बगैर पीउ जे पैदा फरमायो पाक दामन हजरत बीबी मरियम जा नंढे हूंदे भी तव्हां ॻाल्हायो पींगे में भी तव्हां ॻाल्हायो खुदा ताला तव्हां खे नंढाप में किताब ॾिनो हिकमत ॾिनी नुबुवत अता फरमाई अवां मरीज़नि खे शफ़ा बि ॾींदा हुयो मादरज़ात अंधनि खे अखियूं बि तव्हां ॾींदा हुयो मोदनि खे ज़िंदा कंदा हुयो अॼु महिरबानी फरमायो अल्लाह जे हुजूर में हलो हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमाइंदो मां बि इन कम जे लाइ कोन्हा पर तव्हांखे ॾस ॾियां थो ॾस तव्हांखे ॾियां थो जेकॾहिं अॼु तव्हांजो मामलो हल थींदो त सिर्फ़ मदीने वारे वटां हल थींदो अॼु नथा हलनि ख़बर न क़यामत जे लाइ काॾे वेंदा क़ुरान फरमाए थो वइज़ा क़ील लहुम तआलू जॾहिं उनखे चयो थो वञे अचो यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह अचो त हुजूर तव्हांजे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे लवरूसहुम पंहिंजा कंध खणी था लोॾनि फेराइनि माना हुजूर जे अचनि ई कोन था हिते हाल इहो अथव त पोइ हुते तव्हांजो हाल छा थींदो जे ॿिए पासे जे पोइते वेंदो त जहन्नम तो ॿियो कुझु बि कोन को उन ॾींहं ते जेकॾहिं महिरबानी थींदी त सिर्फ़ हुजूर जी तरफ़ मामलो हल ई कोन थींदो हिसाब शुरू न थींदो जेसीं ताईं हुजूर न महिरबानी करे जॾहिं माण्हू सभु न हुजूर वठी ईंदा हुजूर ईअं कोन फरमाईंदा त ॿिए पासे ॾे वञो या भला तव्हां हिते बीहो मां वञा थो अलाह खे अर्ज़ु कयां त मौला हे सभु मूं वटि आया आहिनि जे शफ़ाअत हिन जे लाइ क़बूल करे त वठी अचनि जे न त पोइ ढकी भली सभिनी खे हिते छॾियां ईअं हुजूर कोन फरमाईंदा साईं फरमाईंदा अन अल्लाह अॼु हिन शफ़ाअत जे लाइ त सिर्फ़ु मां मुहम्मद उन ॾींहुं सभिनी खे ज़रूरत रसूलुल्लाह जी हूंदी तॾहिं आला हज़रत कयो वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की हुजूर ने लिवाल हमद जो झंडो खणी ईंदा हजरत आदम चंदो सुना मुखे बे न जे हेठां चंदे हजरत इब्राहिम चंदो सही मुखे बे न जे हेठां चंदे मां तवा जे लाए दुआऊं घुरियो मौला काबे के मां ठायो आज़मत वारो रसूल के मोकल दिन के थी आवाज करे हजरत ईसा अलैहि सलाम कंदो सही मुखे बे जी इजाजत दियो माण्हू के मां तवा जे लाए बिशारत ॾिनी ही व मुबश्शिरम बिरसूलियती मिन बाद इस्मुहु अहमद मां बुधायो माण्हू के त अल्लाह जो आखिरी नबी अचे वदो हुजूर फरमायो हमद जो झंडो मुझे
मुझे मथा हूंदो मुझे हथ में हूंदो आदम मन सिवा हो तहत लिवाई हजरत आदम खां सवा सब मां मोहम्मद जे झंडे जे हेठां हुजूर ईंदा चो सुभान अल्लाह हुजूर जीअं ईंदा पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखंदा सुभान अल्लाह जिन सरकार सिर मुबारक सजदे में रखंदा केतरी वक्त ताईं सिर मुबारक सजदे में हूंदो अल्लाह जी हमद तारीफ पर मसरूर सुभान अल्लाह जरे ॾिसंदो सॼी ख़ल्क़ अॻियां पोयां दोस्त दुश्मन मञण वारा न मञण वारा सब जमा अल्लाह ॾिसी करे फरमाईंदो त अॼु ॾींहुं वाफ़िक़ मुख़ालिफ़ सभु बीठा क़ुरान में अॻे में अल्लाह फरमायो यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहू जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह नबीअ खे कॾहिं बि शर्मिंदा कोन फरमाईंदो जेके हुन सां गॾु जन ईमान आंदो उहे बि शर्मिंदा कोन थींदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिर मुबारक सजदे में हूंदो अल्लाह ॾिसी फरमाईंदो अॼु महबूब जे सजदे जो टाइम नाहे अॼु महबूब जो कंधो सभिनी जे अॻियां मथे करणो आहे अॼु त हुजूर खे इनाम ॾियण जो वारो आहे अॼु हुजूर जी ॻाल्हि खे मञण जो टाइम आहे हुजूर खे इनाम ॾियण जो टाइम आहे अॼु दोस्त बि आहिनि दुश्मन बि आहिनि अॼु ईद ॾींहुं आहे हिन ॾींहं जे लाइ त सभिनी खे हिन ॾींहं ते जमा कयो आहे इन जे लाइ त सभिनी खे ॾेखारियां त मां रब जे दरबार में मुंहिंजे महबूब जो मक़ाम केतिरो बुलंद अर्श हक है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की अर्श हक है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की अल्लाह ताला फरमाइंदो इरफा रासक या मोहम्मद ऐ मुझा महबूब कंधो मुबारक मथे खणो कंधो मुबारक सजदे में न हबीब कंधो मुबारक मथे खण त सभिनी खे ॾेखारियां त मुंहिंजे महबूब जो मक़ाम केतिरो आहे असा अयबसक रब्बुक मक़ाम महमूदा महबूब यकीनन तुंहिंजो रब मक़ाम महमूद ते तोखे मोकिलींदो मक़ाम महमूद जी हिकु माना आहे तारीफ़ जो मक़ाम हुजूर जॾहिं उन मक़ाम जे मथां फाइज़ थींदा दोस्त त तारीफ़ कंदा पर न मञण वारा बि मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदा